नाज़रीन मदईजी मां असां अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदा हलूं त गवर्नमेंट अस्पताल मदईजी में डॉक्टर गायब, अस्पताल पटेवालन बोरचिन ऐं डिस्पेंसरनि हवाले, मरीज़ परेशान। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त मरीज़ पीरसन औरत अस्पताल में तड़पण लगी जॾहिं त अस्पताल में डॉक्टर को भी मौजूद न हुयो। मदईजी वासी 70 साला मसमात अख्तियार खातून अंसारी ऐं उन सां गॾु आयल मासूम निंगर परेशानी वारी हालत में दाहूं ऐं कूकू करण लगा। वधीक सचाई न्यूज़ पारां राब्तो करण ते मरीज़ पीरसन औरत ऐं निंगर ॻाल्हाईंदे चयो, हलो पाण आसिफ अली अंसारिया मां पाण मदईजे में वेठल आहियां। मदईजे में खणी आया मरीज़, तव्हां ॾिसो था पाण मरीज़ जी तबियत ख़राबु आहे इलाही। माई जो नालो अख्तियार आहे, पाण अंसारिया में असांखे अधु कलाकु थी वियो आहे। स्टोर वारो साया धोंदा वो छो गैस तो चाढ़े बस, ॿियो कुझु बि न आहे। साहु कोन्हे मूंखे लिंगनि। डिस्पेंसर वेठो आहे न, साम्हूं हुन सां ॻाल्हायो वेठो आहे डिस्पेंसर। डॉक्टर जी बि ख़बर आहे, डिस्पेंसर खां पुछा कयोसि। मां तव्हांखे पहिरीं बि चयो त कुक आहियां। हा मरीज़ जी कंप्लेन आहे त असांखे अधु कलाकु थी वियो आहे, हिते कोई बि डॉक्टर कोन्हे। जॾहिं असां ॾिठोसीं त हिते ड्यूटी मस्टोल बि लॻल हूंदो आहे, जंहिं डॉक्टर जी ड्यूटी हूंदी आहे उहा बि न आहे लॻियल, मस्टोल बि न आहे लॻियल। तव्हां छा था चओ? मरीज़ आयो जेका पंहिंजो ऑक्सीजन हुई असां हुनखे मां ॾिनी, बाक़ी MS साहब यको वेठो उहो हाणे ताज़ो उथी वियो आहे। डॉक्टर जी ड्यूटीअ जो मूंखे इल्मु कोन्हे को। डॉक्टर असां वटि शार्टेज आहे, 2 डॉक्टर आहिनि, डॉक्टर अब्दुल्ला साहब ऐं जयपाल साहब। बाक़ी MS साहब वेठो ॿी खां पोइ उहो उथी वियो आहे। मरीज़ आयो मां हुनखे ऑक्सीजन ॾिनी। वधीक इलाजु लाड़काने जो आहे, हुनजी हुन वटि को परचो कोन्हे को। मूंखे नथो अचे सम्झ में, वधीक मां हुनखे कुझु बि न। मां डिस्पेंसर आहियां। इवनिंग जो MS साहब वेठो तव्हांखे ॿुधायमि न, 2 वॻे ताईं वेठो। हा 2 खां पोइ उहो थी वियो आहे। अॼु आचर आहे, हॉलीडे जो मोकल जो ॾींहुं आहे। ड्यूटी जे डॉक्टर जी मूंखे ख़बर न आहे त कहिड़े डॉक्टर साहब जी ड्यूटी आहे छा आहे। वधीक MS साहब सां राब्तो कयूं था, पुछा कयूं था छा मसइलो आहे।